नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्त कराची मां ख़बर ईंदा आहियूं त सिंध, पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा जे केतिरनि इलाइक़नि में गैस जी अणएलानिया लोड शेडिंग सबबि शहरी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। थधि में वाध सां गॾु गैस प्रेशर घटिजी वियो, जॾहिं त काठिन जी क़ीमत पिणु वाध थी वई आहे। काठिन जी क़ीमत में फ़ी मण 350 रुपया, वाध खां पोइ फ़ी मण 950 रुपया फ़ी मण विकिरो थी रहियो आहे। कराची जे सनअतकारनि बि गैस न मिलण जी शिकायत करे छॾी। शहरियूं चवण आहे त रोज़ानो महांगाई जे करे होटल तां खाधो खाइण वस खां ॿाहिरि आहे। गैस बहरान शिदत इख्तियार कंदो पियो वञे ऐं कराची जे सनअतकारनि बि गैस न मिलण जी शिकायत करे छॾी आहे। गिलगित बल्तिस्तान में बि LPG क़ीमत में वाध थी आहे। पंजाब जे शहरियुनि खे 900 अरब जी लागत सां LNG फराहम करण जो फैसलो कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।